हैदराबाद में मांग के खिलाफ वापारी बिरादरी के सॾ ते शहर में मुकम्मल तौर शटर बंद हड़ताल कई वई है। इन हवाले से वधिक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद है हैदराबाद में ब्यूरो चीफ साकिब कुबर। जी साकिब, छा तफ़सील इन हवाले से? मां खे ॿुधाईंदो हलां त अंजुमन ताजरान पाकिस्तान पारां जेको आहे मुल्की हड़ताल जे सॾ खां पोइ जेको आहे हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको आहे कारोबार जेको आहे मुकमल तौर ते बंदि आहे। हैदराबाद जे मेन शाही बाज़ार, बोरी बाज़ार, अनाज मंडी, रेशम गली, शाही बाज़ार समेत हैदर चौक ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको आहे कारोबार जेको आहे त हैदराबाद जे ताजिर बिरादरी पारां जेको आहे मुकमल तौर ते बंदि कयो आहे। हीअ ताज़ी जेका महांगाई जी लहर अचण खां पोइ जेको आहे हैदराबाद जे ताजिरनि पहिरीं जेको आहे हड़ताल जेका मुकमल तौर ते हड़ताल करे पंहिंजो कारोबार बंदि करे इहो मैसेज ॾिनो आहे त जेका महांगाई कई वई आहे, बिजली जा अघ जेके आहिनि उहे वधाया विया आहिनि, उनखे फौरी तौर ते वापसि वरितो वञे ऐं जेको ताजिर बिरादरी समेत जेका ग़रीब अवाम तबिको आहे उनखे जेको आहे रिलीफ ॾिनो वञे। ताजिर बिरादरी जो चवणु आहे त असांजी हीअ जेका आहे जदोजहद जेका आहे उहा सिर्फ़ु ताजिर बिरादरी न पर पूरे मुल्क जे ग़रीब अवाम लाइ आहे जेके हिन वक़्तु महांगाई जे चकी में जेके पीसिजी रहिया आहिनि। ऐं हिननि जो इहो बि चवणु आहे ताजिर बिरादरी जो त हुकूमत जे तरफ़ां जेको आहे ताज़ो जेको आहे पेट्रोल जा अघ बि जेके वधाए करे जेको अवाम जेके आहिनि चेल्हि जेका उहा चिॿी करे छॾी आहे, जंहिंजे करे जेको दिहाड़ीदार मज़दूर तबिको आहे उहो जेको आहे हिन महांगाई जी चकी में पिसजी रहियो आहे ऐं उहो जेको आहे परेशान आहे। हिन ताजिर बिरादरी जो इहो ई मुतालबो आहे हुकूमत खां त जेके मुतालबो आहे त जेका महांगाई कई वई आहे उनखे महांगाई खे जेको आहे घटाए वञे, ग़रीब अवाम समेत ताजिर बिरादरी खे जेको आहे उहो रिलीफ ॾिनो वञे। जी।